अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। अदा मुंहिंजी डेली रूटीन अॼुकल्ह कीअं आहे मां तव्हांखे ॾेखारियां बैचलर लाइफ, छो त अॼुकल्ह मां अकेलो आहियां। त बसि साईं हितां तयारु थी सुर्खी पाउडर करे हेॾो निकिता, लाइटियूं वाइटियूं राति वारियूं बंदि करे अची वेंदा आहियूं। अॻ में ॾिसंदा आहियूं पंहिंजे तोते खे। पाणी वग़ैरह अटकंदा आहियूं। किचन विचन जी हालत अल्लाह साईं डोलो ई न धोतल आहे। छड़े माण्हू जी का ज़िंदगी न अथव साईं। इन करे त अलाह फरमायो आहे त तव्हां शइ जोड़नि में ठाही आहे। अकेले मर्द जी का हाणे ॾिसो न, हिते हे कम बि पाण था करणा पवनि। मोबाइल खे किथे रखूं था, मोबाइल खे रखूं था हिते। वालेकुम सलाम साईं। छड़े में ज़िंदगानी साईं आहे त इस बग़ैर इस्त्री जी शर्टियूं पायूं था, हुन त इस्त्री थियल हूंदियूं आहिनि। हाणे अकेले जॾहिं माण्हू रहंदो आहे न, पोइ ख़बर पवंदी आहे त घर वारी कम केतिरा कंदी आहे। बस साईं पंहिंजी अॼुकल्ह इहा रूटीन अथव दोस्तो। सुबुह सां उथी पहिरियों खाम धोऊं, छो त चांहि जी चुस्की न लॻे त मज़ो ई न ईंदो न भाउ। मुंहिंजा अखि न खुलंदी न। छा चवंदा आहियूं, चांहि पीआरे त का अखि खुले, उहो सीन आहे साईं। इनजे करे तकड़ में साईं खाम धोई वठो। दोस्तों हाय हाय असांजी अमर चए पई त तूं के चुल्हनि जो खानो ख़राब करे छॾियो हूंदो, पर न, पंहिंजे तरफ़ां बेस्ट आहे। बसि साईं फ्रिज मां जूस बोतल खीरो हिते साईं बोतल वारो हूंदो अथव, छुड़ियो न हूंदो अथव। उन सां गॾो गॾु डेली साहेड़नि खे साईं धाणा ॾींदो आहियां। गजर रखदा आहियां।
छड़े माण्हू जी ज़िंदगी ॾिसो त हर शइ बिखरी पई आहे, हर शइ उबती सुबती, न त मुंहिंजे घर में ईअं न हूंदो आहे। ताम थिपा पंहिंजे हिसाब सां। हाय हाय। बस साईं, ये खाधो ॾियूं पंहिंजे बचड़नि खे। शेड़ साईं भॼी आऊंदा हेॾे होॾे काॾे। अॼु त बचो बि भॼी वियो अथनि। हिननि खे साईं थोरो कढी छॾींदो आहे त थोरो घुमनि फिरनि, हिते ई किथे हूंदा आहिनि। ओ इहे वेठा आहिनि टई साईं, सुबुह सां कबूतर बि चेक कंदा आहिनि। कबूतरनि बचा ॾिना आहिनि। काट लगा पिया आहिनि इहे बि। सेड़ ओए वेठा आहिनि साईं। हलो होॾे होॾे। ए मुंहिंजी जान बुख लगी अथनि साईं। कम भूख लगी तने त हिन खाधे की तव्हांखे ॾेखारियां साईं। हा मुंहिंजी जान। ये ॾिसो साईं, हे साईं अथव सुबुह सुबुह सां असांजो कमु। अड़े चांहि न हो थी वञे बाबा, हिननि जे चक्कर में। अचो हल बाबा अंदर हल। हुनखे बि साईं पकड़े हेॾे विझांसि, छो त हे वरी ॾींहं जो रोलदार। बस साईं कबूतर बतू चाहे न हार जी भई हुजे। न न न न बंदि करे आते। चांहि ठाहिण जो तरीक़ो बस साईं खीर विझी गरम कयो अॻ में, पोइ पती ॾिसो पाकिस्तानी पती अथव साईं, 2 चमचियूं, टेबल टी स्पून वारियूं। गुड़ अथव त गुड़ विझो, न त ब्राउन शुगर, वाइट भी खाई था सघो, पर जंहिं महिल बीमार थींदो न पोइ न कहो। मिठो ज़हर असल में हे अथव स्लो पॉइजन। बस साईं उन्ही खां पोइ
चांहि खे ट्रक हुजो। ॾिसो था कोपलाई बि पाकिस्तान वारियूं आहिनि, ईअं न त अमेरिका अची ऐं अमेरिकी कोपलाई हुजे, न, कोपलाई बि उहा ई साईं होटल वारा कंदा आहिनि न, बसि त पचे जूस निकिरेसि। सभु धंधा भला आहिनि जतोई साहब, सभु धंधा भला आहिनि, कोई करण वारो हुजे, खाली पीली हवाल पोइ करण वारो कोई न हुजे भाउ मुंहिंजा, हवालनि में कुझु न रखियो आहे। मशवरो कयो हिकु दफ़ो ॿ दफ़ा, तॾहिं ज़िंदगी मशवरा कंदा वधंदो या, जेको थोरो मशवरा कंदो आहे न उहो मशवरा ई कंदो रहंदो आहे। ऐं यार मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि आई, कल्ह हिकिड़ी पोस्ट ॾिठी त साईं गंज मां बिजली पैदा थी, अहिड़ा मज़ेदार कमेंट आया आहिनि दोस्तनि जा, लख करोड़। मां इनशाला जल्द उन जो वीडियो ठाहींदुमि बसि तव्हांजे कॉमेंट्स ते, त गंज मां बिजली कीअं थी ठहे। पोइ त साईं असांजी इहा गंज वॾे कम जी आहे। जमशेर साहब अमेरिका आहे भाउ मुंहिंजा, अमेरिका। सुबुह जा असां वटि 10:35 थियो आहे। ओयो साईं, चांहि जो डश सभिनी दोस्तनि खे सलाह। कासकेली साहब अमेरिका आहे अदा, हाय हाय अख चांहि खुलंदी, अख पोइ खुलंदी, अॻ में चांहि पचंदी, चांहि जॾहिं ईअं वेंदी न नड़ी खां हेठि, अखियुनि जो शटर ईअं खुलंदो वेंदो। बिल्कुलु साईं बिल्कुलु कंदासीं भाउ मुंहिंजा, हर शइ कंदासीं। ट्रक कोन ट्रक, होटल वारा हीअं कंदा आहिनि, विहाए छॾींदा आहिनि, फूका ॾींदा आहिनि। पंहिंजो बि उहो ई कमु आहे अॼुकल्ह, अड़े हारजे न साईं, ईअं हारजी थी वञे न पोइ कमु ख़राबु थो थिए। हाणे इहो त बैग में ईंदी त पोइ उहा ई ॿुधाईंदी त छा बचायो आहे, छा ख़राबु करे चुको आहे। हे ॾिसो जोश, कड़क चाह, दूध पती चाह, पाणी मूंखे न वणंदो आहे चांहि में। वाह वाह साईं वाह, थोड़ो जोश त ॾिवाए न, जो चांहि मां अर्क त निकिरे न, पती मां ख़बर त पए। सफ़ा दूध पती आहे न साईं। वीडियो कॉल हिन वक़्तु न, वीडियो कॉल पोइ प्रोग्राम कंदुमि न इंशाल्लाह, छो त वीडियो कॉल कंदा आहियूं पोइ छिकिजी वेंदो आहे कमु वॾो। मुंहिंजी मीटिंगियूं आहिनि, कम कारियूं आहिनि पंहिंजा ऑफिस जा। हाय हाय वाह, सफ़ा दूध पती। तव्हां दोस्तनि खे सलाह आहे त डिजिटली, हाणे ॿियो त जेको वेझो हुजे अची थो सघे, पर हाणे छा कयां, मजबूरी हली हिते ई हिन फूकड़नि मां मज़ो वठो। ॾिसो था कीअं जग थिए थी, दूध पती खीर आहे सफ़ा इहा। वाह, इहे जेके घराट हूंदा आहिनि न, हीअं कोपलाई जंहिं महिल मथां किरंदी आहे, मज़ो अची वेंदो आहे। जंहिं महिल ॾिसो आवाज़ ॿुधो, ओ यो अड़े होॾे थी हारजे बाबा, ख़्याल इन आवाज़ जे चक्कर में कमु न थी वञे किटली।
बस साईं पंहिंजी इहा ज़िंदगानी अथव। हे वियो हेॾे, इहो वरी सुभाणे धोआं थो। खजानो साईं, असली खजानो। जे मोबाइल फोन तां चार्ज कंदा आहियो न था, पावर बैकअप या बिजली, असांजो जेको चार्जर अथव, सुबुह सुबुह सां जेका अखि खुलाईंदो आहे उहो आहे पापो। पापो ऐं चांहि। वाह, असां वटि त बेकरी वारा गोल मिलंदा न, डबल वारा साईं। हिते छा कयां, हिते हे मिलंदा आहिनि पापा पाकिस्तानी में, यूनाइटेड जा या रहमत शीरीं जा, ऐं दूध पती चांहि जी चुस्की। ए क्या ही बात है हिन पापे जी। आए हाय साईं, मां दावत में बि वेंदा उते पापो मिली वञे न, अल्लाह, ईअं बसि ॿोड़े गरमा गरम। वाह वाह वाह। अमेरिका न आहे त अचो न भाउ मुंहिंजा, कंहिं जलियो अथव, पर तरीक़ो आहे। छाजो खीर आहे? गऊं जो खीर आहे प्यारा। अल्हम्दुलिल्लाह उदा अमेरिका में भी मुसलमान रहंदा आहिनि, हर शइ हलाल मिलंदी आहे, अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। परेशान न थियो त अमेरिका में अलाए छा आहे। असांजी साईं पापनि खां बग़ैर ज़िंदगी अधूरी अथव। छा कयां साईं, गरीब घराने जा आहियूं असां, कोई एॾा डिंग या वॾेरा न आहियूं, ठीकु आहे। जॾहिं अमड़ सुबुह सां स्कूल मोकिली थी न, नंढा हूंदा हुआसीं, पोइ इहे ॿ पापा मिलंदा। ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं उहे पापा हलनि था। माण्हू साथ छॾे आ, दुनिया साथ छॾे, पर पापनि साथ न छॾियो, न असां ई पापनि जो साथ छॾियोसीं। हिन जे करे अॼु बि पंहिंजी ज़िंदगी में पापा। भाउ मुंहिंजा, दुनिया में किथे बि पहुची वञो न, पंहिंजी असलियत खे कॾहिं न विसारजो। पंहिंजी जेका बुनियाद अथव न, जड़ा अथव, उन खे कॾहिं न विसारजो। पोइ हमेशह कामयाबु रहंदव। तव्हां कॾहिं बि पोइ हिते न वेंदव, इन जे करे तव्हां रहो ई उहा ज़िंदगी था जॾहिं तव्हां ग़रीब हुयो। हे शानो शौक़ ते गाॾियूं बंगला हे वञनि बि हलिया, पापा त खाई सघंदा त इंशाअल्लाह। पैसो वियो बि हलियो त पापा त हूंदा न साथ। इन करे पंहिंजे पाण खे हिननि शयुनि मां सुख वठो, पर पंहिंजे पाण खे हिननि जो आदी न कयो। हे महलात, हे माल, धन दौलत रब ॾिना आहिनि, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। पर रब अगरि वठण ते अचे त हर शइ वञी थी सघे, हर शइ ख़तम थी सघे, हर शइ फना थी सघे। मां वरी ॻोठ जी बाग कमाए थो सघां, मथां बाग बि न कमाए सघां, पर पापो त खाई सघंदुमि। इन्हीअ करे भाउ मुंहिंजा, पंहिंजे पाण खे शयुनि मां सुख वठणो, इन्हनि खे पंहिंजे पाण जो आदी न कयो, पंहिंजे पाण खे मोहताज न कयो। न छॾो इहो एसी न हूंदी त मां न हली सघंदुमि, ईअं न, मिनरल पाणी न हूंदो त मां न हली सघंदुमि।
भाउ मुंहिंजा अॼुकल्ह सॼो कमु पाण कयां थो। कपिड़नि धोइण खां ॾिसो इस्त्री बग़ैर इस्त्री जे पातल आहिनि, चांयूं थांव ॿाव पाण धोऊं था पिया। त साईं इन मां अंदाज़ो लॻे थो पियो असांजूं घर वारियूं केतिरो कमु कंदियूं आहिनि। उन्हनि जी साईं इज़त कयो, रेस्पेक्ट कयो, उन्हनि सां उहा ई मोहबत कयो जेके ॿारनि खां अॻु में हुयव। साईं अमेरिका में पापा मिलन थिया, हिते साईं वॾा जा पापा आहिनि। मां तव्हांखे ॾेखारियां, हे ॾिसो, हे हिकिड़ा पापा आहिनि, हे कैंडी रस्क ॿिया आहिनि यूनाइटेड जा, हे पाकिस्तान जो माल आहे सॼो। हे ॾिसो, हे वरी ॿिया पापा आहिनि, ॿुधव, हे जे खावां थो इहे वरी ॿिया आहिनि। हे ज़ाइकेदार आहिनि न, फ्लेवर वारा, खीर वारा, यानी अल्लाह पाक तव्हांखे बि ख़ुशि रखंदो, आबाद रखंदो। बसि हाणे पापा, हे आख़िरी पापो खाईंदुमि, 3-4 पापा खाईंदो ई खाईंदो आहे। हे पापा न मूंखे वॾो माण्हू थियणु ॾींदा आहिनि, न ग़रीब थियणु ॾींदा आहिनि, छो त बुख पोइ न लॻंदी आहे। बसि पंहिंजी ज़िंदगानी इहा अथव। हा, घर वारी हूंदी आहे त पोइ नखरा कंदो, आमलेट हुजे, हे हुजे, नाश्तो हुजे, न त चांहि पापो, पर उन सां बि कॾहिं कॾहिं न त चांहि पापो। बसि अदा उन खां पोइ लाइटियूं बाइटियूं बंदि करे, हर शइ बंदि, सेणनि खे बि खाधो ॾिनोसीं, कबूतरनि खे बि, तोतो बि फुल लॻो पियो आहे। उन खां पोइ बसि इहा ॾाकण चढ़ी ज़फ़र भुट्टो। मुंहिंजी ऑफिस वञण जो सफ़र बसि एतिरो अथव। टेबल तां उथियुमि, हिते आयुमि, ऐं हिन ऊंधारे वारे कमरे में बसि हे मुंहिंजो टिन ऑफिस पहुची वियुमि मां। हिन वक़्तु हिते सामान बिखरियल लॻल पियो आहे, जाॾे काॾे फैलियल आहे, पर तव्हां जेको ॾिसंदा आहियो उहो हे आहे साईं सेटअप। साईं माज़रत, छो त असांजो अञा सेटिंग हले थी पई कमकार जी, भा कमकार जी सेटिंग ॾिसो था। ऑफिस जो कमु हेॾो पर्सनल दे भा तो बस दोस्तों हाणे तव्हां खां वठूं था, ॾिसो कीअं लाइटिंग पप्पू थी वियासीं। पोयों सामान ईअं मुंहिंजो नई टेबल वठी आयो हुअमि न, हिन जे करे इहा टेबल ईअं आहे साईं, यू शेप में आहे न, हेॾो ईअं अचे थी, घुमंदी हेॾो थींदी, वेंदे हिते ख़तमु थिए थी। इहा साईं असांजी ऑफिस जो सेटअप आहे। इंशाल्लाह वरी तव्हां सां पोइ मिलंदासीं, छो त हाणे हिकिड़ी 10-15 मिंटनि में मीटिंग थियण वारी आहे। इंशाल्लाह पंहिंजो प्रिपेयर जो ख़्यालु रखिजो। इहा वीडियो हुई मुंहिंजे बिस्तर खां वठी करे मुंहिंजे ऑफिस ताईं, सुबुह सां असांजी कहिड़ी रूटीन आहे। पंहिंजो प्रिपेयर जो ख़्यालु रखिजो, वेंदे वेंदे शेयर करे छॾिजो, हिकिड़ो शेयर थी वञे त मज़ो अची वेंदो भाउ मुंहिंजा। हा, खोड़ हूंदा आहिनि, जतो ई सां माफ़िया माण्हू खोड़ हूंदा आहिनि प्यारा। हलो साईं, बसि वेंदे वेंदे शेयर बटन करणु न विसारींदा साईं। अल्लाह हाफ़िज़।